साहिब खान वही मानू थी जे तुझे पुट के मारायो पे। हाँ वक्त के भी कार नहीं दिनी हुई। तेरे प्यार छोड़ा गबे के। अरे बुद्ध मुझे नालो है जमादार फतू, मुझे चाचर नालो है न तू। तो असल गाल बुधाया ही गाबो चोरी जो आहे। कमीसा केड़ो धमाको कयूं, मुल्क अग ही बरियो पियो आ। पंहिंजा लीडर आहिनि जेल में ऐं पाण बि न पऊं कंहिं ॾचे में। अरे सरकार जा पुट गाल गिचीअ में पइजी वई आहे। अच्छो मोह थियो इब्राहिम जो सलाह अहिड़ी नहीं जो काबू थी विया। अरे छोरा हेडा 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 वेझा छो। अरे तांखे ख़बर आहे न मुझो नालो आहे फतू, मुझे चाचे नालो आहे नतू। हाँ हिकड़ी गाल बुधाया, अज रे साहिब खान जी ड्यूटी ते आहियूं। साहिब खान जी ड्यूटी ते यो वरी कीअं? हाँ असल तां गाल बुधाया तो साहिब खान जा 3 माण्हू गुम थिया। 3 माण्हू, हिकड़ी आहे माई, उन सां 2 गॾु न मर्द। माण्हू गुम थिया आहिनि साहिब खान जा, पोइ पाण ॻोल्हियूं छो? अरे बाबा चयम न मुझो नालो। हाँ ख़बर आहे, तूं असल ॻाल्हि कर। असल ॻाल्हि आहे न रात जो ताकते पाण खे मानी मिलंदी, पर माण्हू मिलन न मिलन असांखे बस रह सके पक ॼणी आहे त असां सॼो ॾींहुं हुनजे माण्हुनि खे ॻोल्हियो आहे। उन्हनि ॾस पतो बि मिलियो, पर हू असांजे हद खां ॿाहिरि आहिनि। दमादार फतू तुंहिंजो नानू हो नथू। अरे बात करे वियो शिकार पियो अचे, शिकार। वकील साहब केस त तूं पढ़ी चुको आहीं। इन केस में जेका ॾोही धुर आहे उहा पंहिंजी धुर आहे ऐं उन मां मूंखे कुझु ख़दशा आहिनि। हिकिड़ो त इहो वॾेरे मेहराण जे चक्कर में अची मूंखे बि न वारदात में न शामिल कनि। मतिलब त जीअं अॼुकल्ह मास्टर माइंड वारो शोशो पियो हले। ॿी ॻाल्हि त थी सघे थो इब्राहिम वारा पंहिंजी जान छॾाइण लाइ मुंहिंजो नालो खणनि। साईं अहिड़ो कुझु तॾहिं थींदो जॾहिं पुलिस तव्हांजे ख़िलाफ़ हुजे, छो त ॾोहारीअ जो माइंड सेट पुलिस कंदी आहे। सूबेदार सां तव्हांजा तालुकात कीअं आहिनि? हा इन हवाले सां मूं घटि न कई आहे। बाबा अॼुकल्ह पुलिस सियाणी थी वई आहे, हू ॿिन्ही पासे खां थी कमाए। एतिरे क़दुरु जो पेसा बि फुरियो वञे ऐं माण्हुनि खे जेल बि वाड़ियो छॾे। साईं वकील साहब सोराना सच पियो चवे। सूबेदार माणक ऐं मेहराण वारनि सां बि सचो आहे। मूंसां बि इहो ई रवैयो अथसि। साईं मुंहिंजो इहो मशवरो अथव त हिकिड़ी 2 प्रेस कॉन्फ्रेंस कयो जंहिंमें इहो ॼाणायो त मेहराण मूंखे इलेक्शन मां हटाइण लाइ हिन केस में फसाइण जी कोशिशि करे रहियो आहे। जॾहिं त इहो समूरो कमु संदसि आहे, तव्हांजो कमु बि थी वेंदो ऐं पंहिंजो केस बि मज़बूत थी वेंदो। ठीकु आहे इहो करियूं था। साईं तव्हां परेशान न थियो, गिरफ़्तारी जो इहो मक़सदु न आहे जो तव्हां ॾोहारी थी वियो। तव्हां जेकॾहिं गिरफ़्तार थी वञो त हुनखे सियासी रंग ॾेई पाण खे बचाए वठिजो। वकील साहब सलाह त तमामु सुठी ॾिनी अथई। बसि साईं हाणे आउं इजाज़त वठंदुसि। ठीकु आहे तोखे इजाज़त आहे। मिलोड तव्हांजे साम्हूं ही 3 शख़्स बीठल इब्राहिम नबू ऐं बख़्त इब्तिदा में क़त्ल में 3 बराबर जा शरीक आहिनि। टिनी खे बिना के इम्तियाज़ जे बराबर जी सज़ा ॾिनी वञे। सर रोनर एडवोकेट सजाद अली, जीअं तव्हां ॿुधो हूंदो त एडवोकेट इसरार अली साहब कोर्ट खे बहकाइण जी कोशिशि करे रहियो आहे। जीअं त बख़्तूल वलण वल्द ख़ैर मोहम्मद जो बार बयानु ॾेई रहियो आहे त मुंहिंजे क्लाइंट बख़्त खे धोखे सां फसायो वियो आहे। अहिड़ो बयानु वलण अॻु ई हिन कोर्ट सगोरी में ॾेई चुको आहे। उन वक़्तु हू मुंहिंजे क्लाइंट बख़्त खे इन वाक़े में नुक़सानु पहुचाए सघिया थे। जीअं त ॾिनल गवाहनि ऐं सबूतनि जे मूजिबि मुंहिंजो क्लाइंट बख़्त बेगुनाह आहे। इन करे कोर्ट सगोरी खे इल्तिजा आहे त मुंहिंजे क्लाइंट बख़्त खे बाइज़त बरी कयो वञे। वकीलनि जे बहस ऐं गवाहनि जे बयान मुताबिक़ ऐं मक़तूल वलण जे बयान मां इहा ॻाल्हि साबित थी त मुलज़िम बख़्त हिन केस में बेॾोही आहे। मुलज़िम इब्राहिम ऐं मुलज़िम नबू हिन ॾोह जा असुलु ॾोहारी आहिनि, पर पोइ बि का बि सज़ा नथी ॾिनी वञे, छो त हिन साज़िश में अञा कंहिं 2 धुरियुनि जा बि हथ आहिनि। इन लाइ ही कोर्ट सगोरी ईंदड़ तारीख़ ताईं मुलतवी कजे थी। हुकुम ॾिजे थो त हिन केस में मुलविस 2 धुरियुनि खे तफ़्तीश में शामिल कयो वञे ऐं ईंदड़ कार्रवाई ताईं हाज़िर कयो वञे। बाबा तव्हांजी गर्मा गरम चांहि। वे पुट वे। बाबा मुझे अचण खां पहिरीं तव्हां कुछ सोचे रहिया हो? खेर त आहे न बाबा? बाबा जॾहिं औलाद जवान थी वेंदी आहे न
ऐं वालदेन जॾहिं उमिरि जे आख़िरी पड़ाव में हूंदा आहिनि न पोइ अहिड़ियूं सोचूं ईंदियूं आहिनि। बाबा अल्लाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां मूंखे तालीम ॾियारी ऐं शऊर ॾिनो। मां मुआशिरे में ऊचो गाट करे हली सघां थी। पुट हुन ॻाल्हि खां इनकारी न आहियां, पर हिन समाज में औरत लाइ पंहिंजो वर ऐं घर हुअणु ज़रूरी आहे, न त माण्हू उनखे चङी निगाह सां न ॾिसंदा आहिनि। बाबा तव्हां सही पिया चओ, पर मूं जेको पंहिंजे लाइ सोचियो उहो बि पूरो थींदो अलाए न। छा सोचियो हो तो पुट? कुझु मूंखे बि त ख़बर पवे न। बाबा मूं पंहिंजी ज़िंदगी लाइ इहो सोचियो हो त। चओ पुट, चुप छो थी वई आहीं? बाबा जेकॾहिं अॼु मां ज़िंदा हुजे हा त मां उनखे ही ॻाल्हि करण में न की बायां हा। असां सिंध जूं न्याणियूं पंहिंजे पीउ सां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कंदे शर्म ऐं हया जो पर्दो ज़रूरु कंदियूं आहियूं। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे पुट, पर मूं तोखे माउ ऐं पीउ जो प्यारु ॾेई पालियो आहे। हाणे सम्झ तूं तुंहिंजी आउं माउ बि आहियां ऐं तुंहिंजो पीउ बि आहियां। जेकॾहिं तव्हां को फ़र्क़ु सम्झो था पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। न बाबा अहिड़ी का ॻाल्हि न आहे, पर अलाए छो पंहिंजो पाण खां ॾिढ लॻे थो त किथे मां ग़लति त न आहियां। बाबा जेकॾहिं तूं ॻाल्हि ॿुधाइण नथी चाहीं त आउं तोते ज़ोर न भरींदुसि। पुट मूं तुंहिंजी सुठी परवरिश कई आहे ऐं आउं यकीन सां सम्झां थो त तूं पंहिंजे लाइ बुरो भलो सुठे नमूने सां सम्झी सघीं थी ऐं तूं हिकु सुठी ऐं सुलझणी छोकिरी आहीं। तव्हांजो एतमाद ई मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे ऐं इन सां ई मूंखे हिमत मिले थी। अॼु तूं खातू वारनि जे घर वई हुई या न? वक़्त जी अदालत में अॼु सुनवाई हुई? हा बाबा कुझु देरि में वञा थी, ख़बर छा लही थी अचां। ठीकु आहे बाबा, पर वञजांइ लाज़मी। घणी तव्हां साहब खान जे नोटनि ते मस्तियूं कयूं आहिनि। असांखे ख़बर हुई, असांखे पक ख़बर हुई कि असांजी आख़िर भली कोन थींदी। बाबा हाणे हिन कुते खे केरु सम्झाए? जॾहिं न तो साहब खाने जे पैसनि ते नवां कपिड़ा ऐं सेटूं जूता ते वरिते उन महिल पोइ। अरे सेटियूं मूंखे त तव्हां मां धप बि अचे पघार जी। अरे खमीसा इहा धप त तुंहिंजे जिस्म में थई, ही वीचारा त वॾा साफ़ सुथरा थई। अरे तू बकवास न कर। कमीसा रईस चयो आहे त हिननि खे छॾे ॾे त ॻोठ वञनि ऐं वलण वारनि जी ॻोल्हा करे त शाम ताईं रिपोर्ट ॾियनि। फोन ते रिपोर्ट न ॾियनि त पोइ हिननि खे मारे कमंद जे फसल में उछले अचिजो, भली पिया लाश किना थियनि। अदा कमंद बि चोथा मारियो, असां त हूअं ई बुख में मरण वारा आहियूं। कहिड़ो वरी असांखे घर तां मानी कारी ॾिनी। अल्लाह साईं जा लख एहसान जो घर खेर सां मोटी आए, न त तोखां सवा मुंहिंजो ऐं तुंहिंजी भेण जो कहिड़ो हाल थिए हा। अम्मा अव्हां सही पिया चओ, मूं बि जेको कुझु कयो सभु ग़लति सोबत में अची कयो। अल्लाह साईं मूंखे माफ़ कंदो। पुट अल्लाह साईं गफ़ूर रहीम आहे, हू तोखे ज़रूरु माफ़ करे छॾींदो। हा मां मूं ॾाढो पछतायो आहे। अम्मा मुंहिंजे वॾनि बि तोबा कई, हाणे पंहिंजी महिनत मज़दूरी करे खाईंदुसि। अदा तू त पंहिंजे पाण खे वॾो कंधार सम्झंदो आहे। अदी कंधार पाई इन ॻाल्हि में न आहे, माण्हू ग़लति कमु करे ॿियनि खे ईज़ाए, पर कंधार पाई इन शइ में आहे त माण्हू हक़े लाल जी रोज़ी करे पंहिंजो ऐं पंहिंजे घर वारनि जो पेट पाले। हा बा ही मां हथ थी ॿधाए, हाणे अहिड़ो कोई बि कमु न कजांइ जंहिंसां तुंहिंजे घर वारनि जो शर्म खां कंधु हेठि थी पई। न अम्मा न, अदा अञा किथे मुड़ंदो। अदा त अञा कार वठंदो, सुरैया खे अॻियां विहारे घुमाईंदो। जेकॾहिं न हक़े लाल जी महिनत कंदुसि त पोइ इहा कार वठी थो सघां। चरी छोकिरी हाणे छॾियो बि न ॻाल्हियुनि खे। मूं बास कई हुई त मुंहिंजो बचिड़ो खेर सां घर मोटी ईंदो त लतीफ़ सरकार ते पढ़ ऐं मिठाई ॾेई ईंदसि बास जो। हा मां पोइ कॾहिं था हलूं लतीफ़ सरकार ते? हा धीअ चयोमि न त जुमेरात ते लतीफ़ सरकार ते हलंदासीं। मासी केॾा वञण जी तयारी पिया कयो? बिस्मिल्लाह जी करे आई आहियां। वेह मड़ वेह वेह। बख्ता छा तूं आज़ाद थी हुई?
हा सुरैया, तूं सही थी चवीं। मूंखे कोर्ट सगोरी आज़ाद कयो आहे। जन कयो हो उहे पिया लोड़नि। इहा त तमामु सुठी ख़ुशख़बरी आहे। हा आदि, अदा वक़्तु बेकसूर हुयो तॾहिं आज़ाद थी आयो आहे। हा मां, असां ग़रीबनि जी अलाह ॿुधी आहे। उन जे लाइ संबत कई आहे त लतीफ़ सरकार ते वञी पढ़े मिठाई ॾेई ईंदासीं। हा, इहा त ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं मुर्शिद लतीफ़ ते वञणु घुर्जे। सुरैया, छा अवां असां सां गॾु लतीफ़ सरकार ते हलंदो? ज़रूरु हलां हा, पर मूंखे बि कुझु कमकार आहिनि ऐं बाबा जी तबियत बि सही न आहे। छो अम्मा, छा थियो आहे वसाए खे? अहिड़ो कुझु बि न, बसि मुंहिंजे करे परेशान रहे थो। मूं हाणे फ़ैसिलो करे छॾियो आहे। हाणे मां हिते न रहंदुसि। पर साईं छो? छो त जेका मूं रांदि शुरू कई हुई उन पंहिंजो पासो फेरे छॾियो आहे ऐं उन जा हथ मुंहिंजे गिची तरफ़ वधण लॻा आहिनि। पर साईं, तव्हांजे वञण सां ख़ामोशी थी वेंदी। ख़ामोशी थिए या न थिए, उन सां मूंखे को बि फ़र्क़ु नथो पए। घटि में घटि मेराण जा मेणा त न ॿुधणा पवंदा त तूं मुंहिंजो दुश्मन आहीं। पर साईं, पुलिस त असांजो साथ ॾिए पई या न? सचल ॿुधो न अथई त फिफिड़ न गोश्त, पुलिस वारो न दोस्त। उन्हनि खे कंहिंसां बि को मक़सदु न आहे। जेॾी महिल बि उन्हनि खे मौक़ो मिलंदो आहे न त हू पंहिंजी ऑफिसरी ॾेखारींदा आहिनि। पर साईं, तव्हांजे वञण सां माण्हुनि जो शक अञा बि तव्हांजी तरफ़ थींदो। खमीसा, तूं अञा ॿार आहीं, हिन राज खे सुञाणी नथो। ही राज कांवनि जो राज आहे। जेॾी महिल न को ठका थींदो आहे त सभु कां कां कंदा आहिनि ऐं कुझु देर खां पोइ जॾहिं उहो साॻियो ई ठका करण वारो माण्हू हिकु मानी जो गभो खणी उन्हनि कांवनि खे ॾींदो आहे त सभु उन जे पोयां फिरंदा आहिनि। इन्हीअ जे लाइ वञणु ज़रूरी आहे। वक़्तु गुज़रंदो त इहो सभु कुझु विसारे वेंदा ऐं इहा ई साॻा माण्हू मूंखे जी जी में जायूं ॾींदा। पर साईं, बस मूं जेको चयो सो चयो। ड्राइवर खे चओ त मुंहिंजी गाॾी तयारु करे, मां हींअर जो हींअर कराची वेंदुसि। वञ। बहितर आहे। बाबा साईं, परेशान आयो, ख़ैर त आहे? हा कमदार, ही हारी छो घुराए थी? बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे। हारी आया आहिनि, उन्हनि खे कुझु कलर ऐं दवा जी ज़रूरत आहे। महिराण बाबा जो चयल आहे त जेको बि हारी ओताक ते अचे त उनखे चांहि पाणी पियारे पोइ मूं सां मिलायो त जीअं आऊं उन्हनि खे कुझु क़ीमती मशवरा ॾेई सघां। पर कमदार, महिराण त ॿाहिरि वियल आहे। साईं, कराची वियो आहे छा? मुंशी कराची न वियो आहे, पर मूंखे लॻे थो त महिराण मुर्शिद घोट लतीफ़ ते वियो आहे। बाबा तव्हां हींअर भले वञो, सुबुह जो अचिजो, महिराण साईं ईंदो पोइ मिली वठिजोसि। बाबा साईं, अव्हांखे मूं एॾो कॾहिं बि परेशान न आहे ॾिठो। का ख़ासि ॻाल्हि आहे छा? न बाबा, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। तव्हां अजायो परेशान पिया थियो। साईं, आऊं सालनि खां मुंहिंजे दर जो नौकर आहियां ऐं हिन दर जो निमक खाधो आहे। ऐं तव्हांजी तबियत खां वाक़िफ़ आहियां त तव्हां कॾहिं बि एॾा उदास कोन थिया आहियो, पर अॼु छो? हा मुंशी, जॾहिं न औलाद जवान थींदी आहे त उन जा माउ पीउ परेशान ज़रूरु थींदा आहिनि। बाबा, आऊं ॻाल्हि न सम्झुसि। कमदार, तोखे त ख़बर आहे मूंखे दीन दुनिया में इहो हिकिड़ो ई बचिड़ो आहे ऐं मूं हुनखे माउ ऐं पीउ ॿिन्ही जो प्यार ॾेई पालियो आहे। हा बाबा, अव्हां दुरुस्त चयो पिया। महिराण हिकिड़ी लाइक़ औलाद आहे। हा मुंशी, तॾहिं त परेशान पियो थियां। पर छो साईं? महिराण जे मन में छा पियो हले इहा मूंखे सम्झ में कोन थी अचे। हू सॼी सॼी राति जाॻंदो आहे ऐं जेकॾहिं सुम्हंदो बि आहे त ओचितो रड़ करे उथी पवंदो आहे। मूंखे इहा सम्झ में कोन पई अचे त आख़िर हू ज़हनी परेशान छो आहे। बाबा जेकॾहिं नाराज़ न थियो त महिराण बाबा जे बारे में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो। हा कमदार, जल्दी ॿुधा त आख़िर ॻाल्हि छा आहे? इहा ॻाल्हि मूंखे अॻु में बि ॿुधाइण जी मूं कोशिशि कई, पर दिलि न झले सघियुसि। बाबा साईं, हिकु ॾींहुं महिराण ऐं फ़क़ीर साईं ॻाल्हियुनि में हुआ ऐं मुंहिंजो उतां गुज़र थियो त फ़क़ीर साईं,
ऐं उन मूर्त खे पंहिंजे मन जे मंदिर में ईअं सजाए चुको आहे जितां उनखे विसारणु मुंहिंजे वस में ई न आहे। इहो त सही आहे बाबा, किथे ईअं न हुजे त जंहिं सूरत खे तूं पंहिंजे मन जे मंदर में सजायो वेठो आहीं उनजो वजूद ई न हुजे। फ़क़ीर साईं, ईअं न चओ, मुंहिंजी मोहबत जा ठहियल मंदिर ईअं त न ठाहियो। महिराण साईं, मुंहिंजी त तव्हांखे दुआ आहे त तव्हांखे तव्हांजो प्यारु मिले, पर उनजो वजूद उनजो आहे। मूं उनजी ख़ुशबू महसूसु कई आहे, पर मूंखे इहा ख़बर न आहे हू केरु आहे, मुंहिंजो नालो छा आहे ऐं किथे जी आहे। इन लाइ सरकार लतीफ़ छा ख़ूब फरमायो आहे, पाणे मिलंदमि होत ऐं पिण अॻु भरी थिया। हा साईं, इन जी गुस्ताखी जी माफ़ी, मूं इहा ॻाल्हि लिकी ॿुधी हुई। या अल्लाह, मुंहिंजे बचड़े जो ख़ैरु कजां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां हिते? हा मां हिते। छो, मुंहिंजो अचणु तोखे सुठो न लॻो छा? अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर छा मां को ख़ैर त न आहियां? तव्हां ग़लति पिया सम्झो। मुंहिंजो इहो मतिलबु न हो। तव्हांखे अचानक ॾिसी मां घबराइजी वई हुयसि। छो, चाचो वसायो घर कोन्हे छा? हा बाबा कुझु देरि लाइ घर खां ॿाहिरि वियल आहे। हा, इहा त अञा सुठी ॻाल्हि आहे। छा? मुंहिंजो मक़सदु इहो आहे त चाचो वसायो घुमंदो फिरंदो न त सिहत अञा सेट रहंदसि। हा सही था चओ। घर में वेही वेही सोचे बाबा अजायो बीमार थी पियो हो। हाणे चाचो वसायो ठीकु त आहे न? मां त हुनजी तबियत पुछण आयोसि। सिर्फ़ बाबा जी तबियत या? सची पुछी न, मां त तव्हां सां मिलण आयो हुयसि। पर खैर में मूंसां मिलण आयो है? सुरैया, मूंखे कुझु दिलि जूं ॻाल्हियूं करणी हुयूं तोसां। जेकर तव्हांखे मूंसां ई दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं हूं त बाबा जी बीमारी जो बहानो छो थो करी? असांजे माहौल में रहूं था, उनमें दिलि जूं ॻाल्हियूं करण लाइ 100 बहाना खपनि ऐं मूंखे ही बहानो बहितर लॻो। हा त पोइ मिस्टर बहानेबाज़, कहिड़ियूं तुंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि मूंखे ॿुधा। ॾिस सुरैया, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके करण खां अॻु में ई माण्हू सम्झी वेंदो आहे। तूं छा थो सम्झी? मां का जादूगरणी आहियां जो तुंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं पढ़ी ऐं सम्झी वेंदसि? कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सम्झाइणियूं बि पवंदियूं आहिनि, पर तूं पढ़ियल लिखियल छोकिरी आहीं ऐं मां सम्झां थो त तोखे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे। मूंखे पूरी ॻाल्हि करे ॿुधा। सुरैया, मां तोखे कीअं सम्झायां? हाणे त मुंहिंजी ज़ुबान बि मुंहिंजो साथ नथी ॾे। हूअं त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पिए कंदो हुई, अॼु तुंहिंजी ज़ुबान साथ नथी ॾे। त पोइ ॿुध, तुंहिंजे मन में कुझु हुजे, पर मुंहिंजे मन में सुरैया सिर्फ़ तूं आहीं, सिर्फ़ तूं, ऐं मां सिर्फ़ तोसां ई शादी। सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वक्त पुट तूं हिते? चाचा, मां तव्हांजी तबियत पुछण आयो हुयसि। वक्त पुट, मुंहिंजी तबियत त ठीकु आहे, पर मूंखे तुंहिंजी तबियत ख़राब थी लॻे। हा चाचा, मूंखे मलेरिया थियो आहे। पुट पोइ कंहिं डॉक्टर खे ॾेखार न त वेतर तबियत ख़राब थी वेंदई। हा चाचा, मां हींअर ई वञी डॉक्टर खे तबियत ॾेखारियां थो। ऐं हा जी जी चाचा, तूं पंहिंजी माउ खे मोॾी मोकिलिजांइ, मूंखे हुन सां कुझु ॻाल्हाइणो आहे। चाचा, मां सां तव्हांखे छा ॻाल्हाइणो आहे? तुंहिंजे बारे में पुट। चाचा, तव्हांखे अम्मा सां मुंहिंजे बारे में छा ॻाल्हाइणो आहे? वक्त पुट ॾुज न, तुंहिंजे बारे में पहिरियों ई मूंखे सुरैया ॿुधाए चुकी आहे। छा चाचा, तव्हां ही सही पिया चओ? आउं हिन ॿुसाटल समाज में पंहिंजी न्याणी जी पसंदि खे मान ॾेई हिकिड़ी नई लाट ॿारणु थो चाहियां। तुंहिंजी ऐं धीउ सुरैया जी शादी जा ॾींहं ॿधणु थो चाहियां। छा चाचा, तव्हां ही सही पिया चओ? हा वक्त पुट, आउं बिल्कुलु सही पियो चवां। त पोइ मां हींअर ई वञी अम्मा खे वाने उमाणियां थो।
मिरान खान तव्हां तूं केरु आहीं? रईस मां खातू वक्त ऐं नाज़ी जी माउ आहियां तव्हांजे ॻोठ जी आहियां। माफ़ कजो, मूंखां ग़लती थी वई। न रईस अहिड़ी ॻाल्हि नाहे, नाज़ी डिजणी आहे, शायदि हुन तव्हांखे सुञातो कोन। न न, हिन में हिन जो को बि कसूर न आहे, मूंखां ई ग़लती थी आहे। मेहरान साईं, मुंहिंजी ख़ैर मौजूदगी में अवां ऐं वॾे रईस जेका न मुंहिंजे घर वारनि जी मदद कई, उन लाइ मां अवां जो थोराइतो आहियां। न न, थोरे जी का बि ॻाल्हि न आहे। तव्हां असांजा पंहिंजा आहियो, ऐं जेकॾहिं असां पंहिंजनि जी मदद न कंदासीं त पोइ को ॿाहिरियों अची त मदद कोन कंदो। बहरहाल तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो, तव्हां वञी मुर्शिद लतीफ़ जी हाज़िरी भरे अचो। जी हाँ, जॾहिं वक़्तु जेल में हूंदो हो न त मां हर वक़्तु पंहिंजे मुर्शिद लतीफ़ सरकार खे ॿधाईंदी रहंदी हुयसि ऐं मुर्शिद मुंहिंजो बेड़ो तारियो, मुंहिंजो पुटु आज़ादु थी वियो। बहरहाल बाबा, तोखे मुबारक, तोखे तुंहिंजो प्यार मिली। मूं बि चवंदा आहिनि जेकॾहिं जज़्बा ऐं लगन सची हुजे न त छा नथो मिले। हा फ़कीर साईं, तव्हां सच पिया चओ। हाणे छा प्रोग्राम आहे, ॻोठ हलूं या न? बाबा हाणे तव्हां भले ॻोठ हलो, पर मां न हलंदुसि। असांजी ड्यूटी एसी ताईं हुई, बाक़ी असांजी दुआ हमेशह तोसां गॾु रहंदी। अलाह कंदो आबाद रहंदे। फ़कीर साईं छो? हाणे जिते न हुकुम थियो उते हलिया वेंदासीं। चङो, जिए लतीफ़, हक़ लतीफ़, जिए लतीफ़।